पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो सरदार जो चवण आहे त रुगो जियादा मैदान में आहिनि। शींहं त ॿिली बंडी घर में लिकियल आहे। हू अवामी रत पीअंदड़ शींहं जो तीर सां शिकार करे चौथो भेरो वज़ीर आज़म थियण खां रोकींदा। चौथो भेरो वज़ीर आज़म थियण जी कोशिश कंदड़ खां मंशूर बाबति पुछाणो कयो वञे। 8 फरवरी ते पीपी कामयाबी हासिल कंदी ऐं अवामी राज क़ाइम थींदो। खेनि अवामी ताक़त हिक शख़्स खे साज़िशुनि ते यकीन आहे। वज़ीर आज़म जो ख़्वाहिश शख़्स न मुहिम पियो हलाए ऐं नई वरी वोट घुरी रहियो आहे। हू वज़ीर आज़म थियो त गुरबत, महांगाई, बेरोज़गारी जो मुक़ाबिलो कंदो। वक़्तु अची वियो आहे त मुल्क खे नौजवान क़यादत जी ज़रूरत आहे। आम चूंडुनि में रुगो मुस्लिम लीग नून ऐं पीपी हिक ॿिए जो मुक़ाबिले करे रहियूं आहिनि। ईरान सां सफ़ारती लाॻापा मुअतल, सफ़ीर वापसि घुराइण जो ऐलान। परॾेही ऑफिस जी तर्जुमान मुमताज़ ज़हरा बलोच जो चवणु आहे त ईरान 16 फरवरी ते आलमी काउंट जी भञकड़ी कई। ईरान जा समूरा दौरा ऐं मुलाक़ातूं मुलतवी कई वियूं आहिनि। सरहद ते हमले जो ज़िम्मेवार ईरान आहे। तेहरान जो गैर क़ानूनी फ़ेल कंहिं बि सूरत में क़बूल न कयो वेंदो। गॾियल अरब इमारात पाकिस्तान जो $2 अरब जो कर्ज़ रोल ओवर करे छॾियो। स्टेट बैंक जे तर्जुमान जो चवणु आहे त गॾियल अरब इमारात पाकिस्तान जो कर्ज़ ईंदड़ साल जनवरी ताईं रोल ओवर कयो आहे। पाकिस्तान के IMF का $70 करोड़ जी किस्त मिली वही। स्टेट बैंक जो चवणु आहे त पाकिस्तान के $1.9 अरब जी रक़म मिलंदी। आख़िरी इक़्तिसादी जाइज़ो मुकमल थियण ते वधीक $1.1 अरब जी रक़म मिलंदी। निगरान वज़ीर आज़म अनवारुल हक़ काकड़ जो चवणु आहे त PTI चेयरमैन पंहिंजे ख़्यालनि न पर पुरतशद्दुद वाक़िअनि में किरदार सबबि जेल में आहे। आम चूंडूं हर सूरत में 8 फरवरी ते थींदियूं। इलेक्शन कमीशन आम चूंडुनि लाइ समूरियूं आईनी घुर्जूं पूरियूं करे चुकी आहे। चूंडुनि खां पोइ 5 सालनि ताईं आईनी हुकूमत क़ाइम थींदी। IMF जूं समूरियूं शर्तूं पूरी कयूं वियूं आहिनि। नए देरे जे कचे में खोड़ाए भुट्टा तकरार तां बजणा क़तल। हथियारबंदनि जमाल खोड़े अख़्तियार मलाह खे गोलियूं हणी क़तल करे छॾियो। ॿिन्ही धुरनि में खूनी तकरार तां मारिजी वियल माण्हुनि जो अंग वधी 27 थी वियो। हैदराबाद में हथियारबंदनि हिक ॼणे खे गोलियूं हणी क़तल करे छॾियो। मेमन अस्पताल भरिसां कार सवारनि जी फायरिंग में राहिल डाले शख़्स गोलियुनि जो खाज। इलाइक़े में ॾाका। पाकिस्तान के मुसलसल T20 मैच में न्यूजीलैंड हथां शिकस्त। किवी ओपनर फिन एलन 16 छक्का हणी पाकिस्तानी बॉलर्स के सने बुहमा कढी छॾियो। तेज़ रफ़्तार 137 रन्सूं बाबर आज़म जी 50 बावजूद क़ौमी टीम रुगो 179 रन्सुनि ते ढेर। किवी टीम सीरीज़ में फ़ैसिलाती सरसी हासिल करे वरिती।